शहबाज खान धोडजी वियो आ पुट जी अगवा खां पोइ। ताकतवर तो समझे पाण खे पांजे राज वार नहीं रही करे छड्युसे। सरदार घट ही बंद थी आदस डाढो पथरियो आ किथा विकल काने पई थस। संगार खान फोन करे जरगे जी तारीख मुलतवी कई आ। वरी कदे रखी तस किबला? पोइ तारीख तय कंदा। न कन त छा न कन त? तारीख मुकरो न कन त मर्जी जा ने न क्यों त माशाअल्लाह। हलो ख्याल सां बगन खे ही लगे। हाँ पगन ही ठेर हुंदो। बुधलू पुछ जल्दी कर। इहो जावेद 2 लख ॾींदो सही? किए न ॾींदो? न दे त कीमो क्यांस अलू असां गदारी कंदो। मुझे कनन ते आवाज अची रहियो आ। वो आहे या मुंहिंजा कन वजी रहिया आहिनि? बाबल कन दुला छा जो वजन था। अरे सरदार जो मतलब हो तो कनन ते आवाज पहुतो। भला ॾिसां। यार वलू सरदार विच में अची वियो आ। अलू अॼु छॾ अॻ में जावेद खां रक़म वठ पोइ कम कर। हलो ठीक आ हली मिलूं था पर पक्को थी जाए। हलो ये बाहर समझो तई छा? हल तव्हां पे ॻाल्हायो कम करे आयो? बगन डॉक्टर कौन हो? सदाई पैसो भा ओड़े हिनन के बधियो लठियूं आनो। छो सरकार? मूंखे लगे तो त तव्हां ॿई डॉक्टर सां मिली विया आहियो। न बाबल भुलिया आयो। ये थोड़ा ही थींदो सरकार। इएं थियो या डॉक्टर खे तव्हां बख्श कयो पर मां तव्हां खे बख्श न कंदुसि। उबतो टंगींदोसांव उबतो। पर शामीर मीरल नजर न तो अचे। यार अचणो तो होयो अलाए छो देर कई थस। मखण भी ना आयो। मालूम ना है यार। कुछ थियो त न? छा खबर? जेकॾहिं ना आयो न त पोइ रात वारो प्रोग्राम कैंसिल कजे। यार ज़फर मां त चवां तो न कजे। हा जेकॾहिं मीरल न हूंदो त पोइ कीअं कबो? और तूं त पाण खणंदो न। असीं त सिर्फ़ भरजला हूंदासीं। तॾहिं त चवां थो न। मूं गौर कयो आहे शामीर छाते त इहो अमल कजे ई न। मुनासिब न आहे यार। मीरल खे चई त वेठासीं पर असांजे शान वटां नथो लॻे। बादल ते दबाव विझिजे। मीरल मिले त समझायूंसि। हा यार पंहिंजी बिरादरी जूं सो बि औरतूं खणूं इहो अजीब थो लॻे। मीरल जज़्बात में आ खे सम्झ में नथो अचेसि। तो बेहतर सोचो आहे ज़फर। इहा ई त ॻाल्हि आहे न। जेको ॿुधंदो सो मलामत कंदो। बाक़ी इहो आहे बादल ऐं नसीर खे सोड़ो कयूं त अस ख़ुदि संग ॾियण ते राज़ी थियनि। यार मखण ॿुधायो त असुल में छोकिरी राज़ी ई नाहे। उन में नसीर ऐं बादल छा कनि? ॿिन्ही खे चऊं त छोकिरी खे कीअं बि करे राज़ी कनि। मीरल संदसि माइट अथनि। यार माट त नसीर भी अथनि पर उन जी दिलचस्पी नाहे। ज़फर ज़फर छा कुझु थियो आहे छा मखण? हा हू मीरल खे ॿधी खणी आ। पुलिस वारा? न दादन वारा ओचितो कंट्रोल करे आ। इन दादन खे बि शायदि ज़फर जी ख़बर नाहे। चाची ओ चाची तोसां आया न। छाते सिर खाई वई आई ना गाला मुसा रुगो चाची चाची पे पवई बक बंद कराने। चाची सोढल जी मुलाकात ते हलूं। सोढल सा मुलाकात लाए हलूं। ऐ गाल तो बुध मुलाकात लाए दिल थी चवई या इने बहाने सैर सपाटे लाए दिल थी चवई? चाची मु मुलाकात जो चयो आ
मेले जो न मुलाकात जो तो मिड़ई बहानड़ो आहे बाकी दिल में घुमण फिरण जो ख्याल। न न चाची तू गलत थी समझी। बोले खुदा जी कुदरत आया तुझो अंदर ही पढ़ियो वेठी है पढ़ियो आ तुझो अंदर केतरो तो असां जे लाइ ठरे या मूंखे सॼी ख़बर आहे। अंदर में टांटा ऐं ॿाहिरि वरी सेक जा सांग। जॾहिं ये लफ़्ज़ छुरी वांगुरु छिलींदा ऐं चीर ॾींदा कंहिंजी दिलि चवंदी आहे ॻाल्हाइण ते। अंदर रतो रत हूंदो आहे त उन वक़्तु माण्हू जी छा सोच हूंदी चाची? थोरो सोच चाची, कॾहिं ॿ लफ़्ज़ प्यारा भरिया ॻाल्हाए ई मूंसां। हाणे ॿुधम वॾी वेधना वेचारी सां हा अंदर रतो रत अथसि छुरियूं थी छिलनसि छुरियूं सॼी वेचारी वॾी पई आहे ऐं हाणे माठ कर सॼी मूंखे तुंहिंजी ख़बर आहे वॾी नाटकी आहे वॾी नाटकी आहे। तुंहिंजी जेका सोच आहे न उहा हिकिड़े हंधि टिकी नथी सघे। ऐं वेचारी हली आहे मुलाक़ात थी करे असुल सोढल लाइ हाँ थो सड़ेसि। चाची मटकर सुञाणा थी तोखे इन धाणव समेत। इहो ई त अफ़सोस आहे त तो मूंखे न सुञातो आहे ऐं न ई मुंहिंजो क़दुरु कयो अथई। मां अञा बि सहंदसि सब्र कंदसि पर तुंहिंजी छिड़बूं ताना तुनका मूंखे धिकी न था वञनि परे। माण्हू केतिरो सहे ॿुधाए न चाची। आऊं चवई थी आईंदा मूंसां न ॻाल्हाईंदी कर न त मूं जहिड़ी ॿी कान थींदई। हा इहो जेको मुंहों नासु हिकु करे छॾींदी सही कुटे कुटे। हा घर खां परे ना आहे वञणो अनवर छो त मूंखे खुड़क पई आहे त शहबाज खान जा कारिंदा का किरियल हरकत करण वारा आहिनि। किरियल हरकत? सोढल जी दीवार टपण जे लाइ नंगनि में हथ विझण जे लाइ। पर खेसि ख़बर हुजणु घुर्जे त कासिम करंट आहे हारे या मारे। इन ये सोच ते लही आयो आहे शहबाज खान। इन ई सोच जी ॻाल्हि न कर। नूरीअ खे खणाइण जी हरकत करे सघे थो त हेॾां कीअं नथो सोचे सघे? पोइ त पर वधाइणु खपे कासिम। हेकर मां अकेलो काफ़ी आहियां। जेकॾहिं ॻाल्हि चढ़ी आई न त पोइ इन ॻाल्हि खे सोचबो। बेवकूफ़ी न कर कासिम, ॻाल्हि चढ़ी वञे ऐं ख़ुदा न ख़ास्ता कुझु न थी पवे त पोइ छा कमायोसीं? सोढल ऐं असां लाइ तमामु ख़राबु साबित थींदो कासिम। तूं भरोसो रख ईसन, तूं भरोसो रख। मोर्चो छॾियो न आहे। तोखे ख़बर न आहे त कासिम करंट आहे हारे या मारे। पोइ बि आस पास पंहिंजा माण्हू हुजनि ऐं बि कहिड़ो आहे? कोई बि न आहे। त पोइ चवणु छो नथो वठी कासिम? जेतिरो सोढल अचे तेसि ताईं असांखे तयारु रहणो आहे। ऐं पुलिस आई न पासो करे वञिबो। पुलिस जी परेशानी न कर अनवर, पुलिस सरकार आहे ऐं सरकार को कदम खणे थी न त बेइज़ती न आहे। बेइज़ती कीअं न आई सन? बेगुनाह ॿधजण बेइज़ती ऐं बेवाजिबी आई सन। ॿधबासीं न त कासिम अकेलो थींदो, इन करे चयुमि पुलिस खां टरी वञिबो। जे न गिरफ़्तार थियासीं बि त माशाअल्लाह। तव्हां ॿिया दोस्त गॾु कयो तेसीं ताईं मां मुंहुं ॾियां थो। जेकॾहिं को वॾो तूफ़ान आयो न त मां मुंहुं ॾेई वेंदुसि। कासिम कुसी वेंदो, सोढल जे घर खे कसलाण न ॾींदो। दिलेर भाउ जी भेण बि रोइणी निकिती। अम्मा दिलेर वटि बि दिलि आहे। जॾहिं न दिलि ते दर्द बसेरो कंदा आहिनि त दिलेर बि दहिलजी वेंदा आहिनि अम्मा। पर तो वांगुरु फिसी न पवंदा आहिनि। जंहिं महिल ॾिस अखियुनि में ॻोढ़ा। अम्मा दिलि में वहंदड़ दरिया न उतिलजी पवंदो आहे त हुन ई दरिया जो वहकिरो अखियूं ई आहिनि न। कहिड़ो दर्द लॻो अथई? ख़बर बि त पए न। अम्मा अम्मा ख़बर हूंदे बि पुछी थी। धीअ जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा त मां छो पुछायां?
तोखे मुंहुं छिड़बियो आहे या दादा ने तोखे दड़को ॾिनो आहे? जंहिंमहिल ॾिस अखियूं हालियूं, संभाल पाण खे धीअ। कीअं संभालिया मां, कीअं? तूं मां बि आई त सहेली बि। सहेली थी करे चवां थी त साॻियो ई इंसान आहे जेको नफ़रत बि करे थो ऐं मोहबत बि। मोहबत नफ़रत में ऐं नफ़रत मोहबत में मटिजी वेंदी आहे। जेकॾहिं ईअं बि थिए त बि माण्हू पाण खे पले वेंदो आहे। माण्हू जी दिलि मखण वांगुरु आहे, थोरी गर्मीअ ते रिझी वेंदी आहे त इहा ई दिलि आहे। कॾहिं पत्थर बि थी वेंदी आहे। पत्थर भला दिलि ते रखिबो आहे? जीअं मां सम्झां थी। दादन जो हेॾो नालो आहे, हेॾी इज़त आहे, एॾो रोब आहे, रब संदसि रखवालो आहे, ऐं तूं ईअं सितार लाइ थी सोची? त माण्हू छा सम्झंदा? जेकॾहिं कंहिंखे सुणस पई त छा सोचींदा? हू त मर्म में मरी वेंदो। जीअं ॾिसेसि थी न सख़्तु दिलि, ईअं नरम दिलि बि आहे जो इहा ॻाल्हि ॿुधे तोखे कुझु बि न चवंदो पर पाण खे मारे छॾींदो। अम्मा अम्मा अदे ला ईअं न चए। धीअ, मां हुनखे सम्झां थी, मुंहिंजे पेट जा हुआ। हू नरम एतिरो आहे जो मखण वांगुरु ॻी वञेसि, पर सख़्तु एतिरो आहे जो अड़िजे त मच्छीअ कंडे वांगुरु फासी पवे। हू घर लाइ, तो लाइ ऐं मूं लाइ न सिर्फ़ छपर छांव आहे पर इज़तदार बि आहे। हुनजी पग जा वर लाहिण वक़्तु तोखे सोचणु खपे। बाक़ी हुनजी मर्ज़ी आहे, जिते बि चाहे तुंहिंजो रिश्तो करे। ॿीहर ॿोलियई त बेकार ॿोबी ताईं वेंदई। बक जा तोता, हाँ क्यों तू तो करी दादन जे खिलाफ? बदल शींहं खे गुआ बि खाई मारींदा आहिनि, चोरी गिदड़ बि शींहं खे खाई वेंदो आहे। गो हथ खोलियो त ॿुधायो त केतिरे पाणी में आहे। वरी बके थो। छा थो बके? त दादन जो छा वञे असांजी औरतुनि सां? अरे तू आहे कहिड़े बाग जी मोरी? हाँ शींहं आहे मुड़ुस साईं, ऐं असीं गिदड़ ऐं कुआ आहियूं। दादा न धमकी तो दे, खोलियो त ख़बर पए। मज़ार जी सोटर। मोटरसाइकिल वेझी आ। हाँ छो? पेट्रोल कढणो आ। पेट्रोल? हाँ अमित कढिया पेट्रोल। ॾियूंसि मथा ऐं ॾियूंसि बाहि। ठीकु आहे, इजो आहे। काबिल तूं वञ, कख खणी आ। देर ना है, कख खणी तो जा। मज़र हिन ते पेट्रोल हारे सिर्फ तीली खर्च कर तजी हिन खे ख़बर पवे दादन मौत आ। मौत डरणो नाहे। दादा मां सलाह ॾियांव? ॾे। मुंहिंजी दिलि थी चवे हिकु ॻाल्हि ते तेज़ाब आरियऊंसि जीअं उमिरि भर मुंहुं खणी न सघे ऐं न केॾां मेरी नज़र सां निहारे सघे। सलाह तुंहिंजी बि सही आहे दिलबर, पर न रहे बॉस न बजे बांसुरी। अरे थी दादा ना तरस आमिद तरस तकड़ कहिड़ी आ?
तरस दुनिया में ही कोने हिन ला छो तो तरसी सोट आखिरी मौक़ो ॾियोस जेकॾहिं मञे ऐं बां करे त हथ कढोस न त पोइ बाहि ॾेई सारे दरिया में उछलियोस त वञी केटी बंदर करके ये नाहे छॾणो छो त दादन मौत ऐं मौत करणो नाहे नूरी का थिया मासी तोसा आया ना मासी छा ॿुधायां पुट जेका तोखे ख़बर आ ॿुधाए न मासी असीं दादन ॾे पई वयूंसीं दादन ॾे हा दादन ॾे छो पई वयूं असांजी गैरत खे घारत करण जेको बि समझी नसीर पर संदसि आटो न भञम संदसि ज़ोर हुयो त दादन जी माउ सां मिलण हलूं मूं घणो ई नटायो पर सफ़ा मजबूर कयई भोए रईस किनाल आहे न हा आहे पानी पीअण लाइ कप ते वयूंसीं ऐं पैर तिरकीअ हली वई केनाल में छा हा नसीर मां बर्बाद थी पैर तिरकी वैसे या पाण टपो ॾिनाई तिरकी पैर वयसि पोइ अहिड़ो नमूनो कयई या वाकई पैर तिरकीअसि नसीर नसीर मुंहिंजी नूरी निमाणी वई छा थियो नूरीअ खे मासी पुट बादल छा थियो पतो त पवे बादल नूरी रेस किनाल में बुॾी वई आ या ॿी का ॻाल्हि आहे ॿी कहिड़ी ॻाल्हि हूंदी मता को अगवा करे वियो ऐं तव्हां लिकाए पिया न बादल जाई ये थियो आ तव्हां राइस किनाल वारे पासे वई हो छा न पुछ बादल बदनसीबी थी के वई किथां केड़े हंधा भला तोबा घुरायो ऐं तलाश करायोसि मासी अमानत गुम थियण जो मूं ते इल्ज़ाम ईंदो हू जेको तबाह थी वियसि मुंहिंजी नूरी निमाणी मासी तो असां ते हथ सां टिको लातो आ तू मूंखां न घट में घट बादल का इजाजत वठी हा वॾो हो जे 70 अजन में एॾो बार खयो उनजी छा इज़त रहंदी मासी नसीर हारियल खीर ते अफ़सोस न कर रब्बुल आलमीन कंदो इज़त रहिजी ईंदी अल्लाह साईं खैर कंदो मां ॾिसांस थो नसीर तू भी गॾु वञे सा मन नूरीअ जी मयत मिले आखिरी दीदार नसीब ते नूरी वञा थो मासी अल्लाह सॼी उमिरि असां खे टिको छॾी मुंहिंजी नूरी नूरी मूंखे गई सहारो
तरफ़ अंबरा पखड़जी विया आहिनि, हर थाक जाचियो अथनि, पर को वासई कोन्हे नंढे बाबे जो। ज़मीन या आसमान लिखाए छॾियो आहे जवाद खान खे। ख़बर ई कोन्हे केबला। सरकार मामिलो गंभीर आ। कीअं गंभीर आहे त? पर मां ॿाहिरि निकिरी वियल आहे सरदार नंढो। छा? हाँ सरदार, तर में का सुधी न आहे। हेॾा वास्ता हेॾी वोड़ जंहिंखां पुछ ख़बर ई न आहे। तर खां ॿाहिरि मोजी कैसा पिटायल आहे जो ॿाहिरि विधो? इहो त न ॼाणा, पर मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे, थी सघे थो सोढल जो वास्तो हुजे। तर में न हुजण वारी ॻाल्हि संगार खान बि कई हुई। किबला जुड़ियल शाशू खाननि जी नानड़ी समझ। कहिड़ी बि बिरादरी जा हुजनि, परे न वेंदा, हित को ॾस पतो न आहे। मां ॿिए तरह जे सरदारनि सां ॻाल्हायां थो। तूं ऐं गौहर कोशिशूं जारी रखो। इन सोडल जी बाह खणी अचो त पाण ई गोॾा खोलींदो। उन लाइ माण्हू छॾियल आहिनि सरदार, पर पुलिस ते बर्फ़ छो किरी आहे? को खुड़को ई न आहे। तव्हां जो चयो त पुलिस तां दबाव हटायो, इन करे मूं पुलिस ते दबाव विझण छॾे ॾिनो आहे। सफ़ा हथ न कढे, कुझु त करे। ठीकु आहे, तूं गाॾी तयार कराए, मां एसपी साहब सां मिली अचां। साहब कना वंड वंड मेहनत कर साहब। अरे तो केड़ी मेहनत कई आ? नी बस क ने अंत खबर कना जोशना साहब। अरे जमानदार जबल, तोखे हिस्सो मिलियो न? पंच में को कना एतबो, वरना ने अंत खबर कना जोशना। छा है यो पंचमी को? सरे हिन खे छॾियो, तव्हां खे जीअं वणे कयो। साहब जमादार पंहिंजो हितो थो घुले, हिन सां गॾु रही गलो तिखी विया साहब। हाणे हक भी आहे साहब, पोइ हक घुर्जे। सरे नाराज न थियोसि, ॿियो प्लीज, थोरो लालची आहे। घणी लालच तो करे बेवकूफ। साहब हिन जो बोर्ड में दल किली पियो, यतो न हलायो अथई। इन ते तले तो सतू खाए सॼो नाम कयोसि साहब। साहब खान कोशिश ई केव कुनेस नी कना वंडना हक हसन फेर से ने अंत खबर कना जोशना। जमानदार जबल, जी साहब। तोखे मिलंदो बस न। खैरात मरे कना हनेनो साहब। तीअ त थली पियो आहे, तिॾ नमूनो। साहब हिन खे रोकेस। छॾे तो जबल जमादार खे। साहब ने ओद न दो, देग वॾी, अतली बल पई तो न। ओ साहब ना खंस के वरना अरे खबर कना जोशना। अम्मा मोमल के किलो छो छॾे आई? केड़ो नाक तो खाइस घर में वेठी आ। कशीदगी लगी पई आ। तू ॻाल्हि खे सम्झे ई नथी। पुट कासिम पहिरे थी आहे, अची बि नथो सघे, इन लाइ हली आयसि। चयमि हाल त मालूम कयां। मां सही आ मां। ऐं तू भी अकेली ना अची आ। शाहबाज जो माण्हू ये झट हणी विझे, धड़ हली वञे। रब एहतियात सां आई आहियां, तूं परेशान न थी। पोइ अकेली आई आहियां मां। छॾ वहम खे। ॿुधाए सुडल, तो अगवा कयो आहे छा छोकिरी खे? अम्मा छोकिरो अगवा कोन कयो अथमि। जेकॾहिं अगवा कया हा न त पोइ
वापस न कया। माना त कयो अथई। छा? अंदाज़ जहिड़े सां चयो अथई न। ॾिस पुट, जे कयो अथई न, हाणे से डंड जे तरे में न्यापो करे छॾे ॾींसि। अम्मा, मुझी ॻाल्हि ते यकीन कोन थई। मूं न कयो आहे अगवा। हा, बाक़ी ललकारियो ज़रूर हुम शहबाज खान खे। हाय हाय, इन ललकार ते ही रंग लातो आहे। करे को त भरे को, चरियाट कंदो आई न, फोड़जी वेंदो आई। अम्मा, महलूं मर्द वसाईंदा आहिनि मथां। ऐं तूं परेशान न थी। जल्द वापस हली वञ ऐं घरां बि न निकर। शहबाज जा छाड़ता ताड़ बि हूंदा। केरु सुञाणींदो मूंखे? हाँ, ओ सची यादि आयो मूंखे। छा यादि आई? कासिम पे चयो त ज़फ़र मोटियो आहे। ज़फ़र? हा, चए पियो मां सूमल जे खून जो पलांद कंदसि ऐं ज़मीन जो हिसो छिके वठंदसि। अम्मा, ज़फ़र खे मुंहुं ॾेई वेंदुसि। बस तूं हितां निकर। जी पुट, वञा थी। शहबाज आॾो साबित कंदुसि त मां न आहियां। बाक़ी रहियो इहो ज़फ़र। ज़फ़र खे जीम जुती पढ़ाईंदुसि। छो त सोढल जी झड़प हाथी हथों न चुरे। रोज़ तो बेरे